हे वठो तो का ज़ोरी वठी आया आहियां विड़ी विड़ी भत्तो। बूटियूं अथसि बूटियूं। कुठी बि फंडर आऊं न, बटालनि में मिर्चाई भत्तो आहे। हाय हाय बटालूं, अलाए अम्मा बटालनि जी लोरी ॾेई वई। अलाए को बटालनि सां जन्म जन्म जो रिश्तो आहे, नातो आहे। अलाए मां बटालू खे काथे लताड़े आयो आहियां जो हाणे उन जो रूह मुंहिंजो पीछो नथो छॾे पियो। घर में बटालू, पाड़े में बटालू, मज़दूरी ते वञा त उते बटालू। आख़िर न ग़रीब जो पीछो छो नथा छॾनि बटालू। ग़रीब जो मुक़दर बटालनि सां लिखियो वेंदो आहे ख़ानदान। शुक्र कर अलाह जो आहे मिड़ेई खाऊं था पिया, न त के वीचारा माण्हू त बुखनि ते था मरी वञनि। कॾहिं कॾहिं इंसानु शुक्र करे करे बि थकी पवंदो आहे। पोइ सोचींदो आहे त मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे, फलाणो बि त मूं वांगुरु इंसानु आहे, पर हिन अहिड़ो कहिड़ो कमाल कयो आहे जो हे बंगुलनि माड़ियुनि में आहे, ऐं मां अहिड़ो कहिड़ो ॾोह कयो आहे जो पेट भरण खां बि सिकां थो पियो। बसि बेपरवाह बेनियाज़ आहे। वताए फ़क़ीर वटि हुजे शइ विरहाए पियो। माण्हुनि खां पुछई त माण्हुनि वारी विरासत क्या कर, ख़ुदा वारी विरासत क्या। माण्हुनि चयो ख़ुदा वारी विरासत कर। पोइ पियो जो त शइ कंहिंखे ॾिनई सफ़ा घटि, कंहिंखे सफ़ा वधीक, कंहिंखे ॾिनई न। माण्हुनि चयो भाई कहिड़ी विरासत थो करे। चए तव्हां ई त चयो त माण्हुनि वारी विरासत न कर, ख़ुदा वारी कर। ख़ुदा बि त ईअं थो करे न, कंहिंखे अणखुट थो ॾे, कंहिंखे सफ़ा घटि थो ॾे, कंहिंखे हथे ख़ाली थो करे छॾे। बसि बाज करे पंहिंजी, बाक़ी हिननि हीणनि जो कहिड़ो हाल आहे। जनी डांद न बिज तनी तुंहिंजो आसरो, जनी डांद न बिज तनी तुंहिंजो आसरो, पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। मोरा ॾुख न कर माई, मां बि मजबूर अस, न त मां ट्रिंको ट्रपो कंदी अचां तो ॾे। ॾुख न कयां त ॿियो छा कयां, पंहिंजा पिरकार ॾिठा अथई। अधी मां वारी धीअ खे हिसाब, पोइ मां फोती ते न आहियां वेंदी। चिले वारो घर आहे न, रहंदो जो फ़क़ीर वठेसि त पोइ मां काॾे वञा। फ़क़ीर चए तव्हांखे था पवनि, तो वारी धीअ लूली आहे बि परी न, परी जा बच्चा आहिनि, पोइ फ़क़ीर कीअं न पवंदा आई तव्हांखे। शकी बि नथी थिए क़ुर ते। इहा ॻाल्हि न कर भेण, जहिड़ी आहे तहिड़ी आहे, गंदी आहे ॿाली आहे, किनी आहे बुछड़ी आहे, सिंगरी आहे चपरी आहे, ॾंदरी आहे चिॿरी आहे, बाक़ी आहे पोपट। अधी चई आहे पोपट त पोइ असां बुॾी मरूं। छो तव्हांखे कहिड़ो ॾंभो ॾिनो अथई भेण? ॾंभु ॾे तोखे, माथे को लहणो अथसि छा? 21वीं सदी अचे बीठी आहे त तव्हांजा इहे विसविसा पुराणा ख़तमु कोन था थियनि पिया। कुंवार खे बेवा माई मेहंदी न हणे, जो माई जो मुड़ुसु बि मरंदो कुंवार जो बि, ऐं कारी ॿिली टपी वई त ॼणो तव्हां सां ज़ुल्म करे वई। वठी ऐं सिज ॾे मुंहुं कराए चयो क़ुर ते ॿियो कमु ई न कजेव। भेण तूं खणी न मञ त न मञ, बाक़ी असांजो अक़ीदो आहे। बसि पोइ ईअं चओ न त कुते जे पुछ वांगुरु मां सिधी कोन थींदसि। बाक़ी हाणे हरू भरू छा कान थी पई, मां जो वात तो खोलाए। हा न शींदसि। अधी मूंखे छा आहे, मां खां वञी तव्हां पाण खे बाहि बाहि ॾियो, घासलेट जा पैसा बि मां भरींदसि, तूं छड़ी हा कर अलाह सो। बाक़ी विसविसा त फलाणो शी वेंदो, टीर शी वेंदो, मुंहिंजो कुनो मलिजी वेंदो। अधी ईअं त कोन्हे शींदो भेण। माण्हू हक़ ते असांखे चरियो कयो वेठा आहिनि न। हे जेके बंगाली बाबा ऐं महबूब तव्हांजे क़दमनि में जेके चवनि था पिया, इहा असांजे समाज जी खुलेआम बेइज़ती आहे। जेको माण्हू ॿाहिरियों ईंदो उहो छा सोचींदो त हिन समाज जा, हिन मुआशिरे जा माण्हू सफ़ा के ॼट आहिनि, जो हिननि खे टके जी शइ जी ख़बर न आहे त जेके माण्हू तव्हांजे पैसनि ते हलनि था पिया, जेके तव्हां को पिनी था खाइनि, तव्हां उन्हनि खे सिर जो ताज कयो वेठा आहियो। न न मूंखे ॿुधाए, असां में पोइ अकुलु आहे न आहे? हक़ ते असांखे बेअकुलो कयो वेठा आहिनि न माण्हू। अॼु त वॾियूं तकरीरा थी करीं, चपू भेरी 7 सूमर मां वारी मां भरिया, तूं ई ईअं न दलोड़। बसर आहे त को आणे ॾे मूंखे, रुखी मानी त निड़ी मोई नथी लहे। बसर त कोन्हे खानदान, अटो बि इहो हो। हिकिड़ी ड्रगड़ी चिंटू खे ॾिनमि, 2 ड्रगड़ तोखे ॾिनमि, बाक़ी हिकिड़ी मानी पई आहे। उहा मां खाईंदसि त मूंखे खीरु थिए, त इन खे फिडड़ू खे खीरु पीआरियां। ड्रो ई नथो करे, कूका अथसि छड़ी। भाॼाई मोरा खां वठि, अम्मा वसाई हूंदी त मूं ॾिसी सम्झी वेंदी हुई। कॾहिं भत गिरहो, कॾहिं मानी गबो पई मोकिलींदी। चङे माण्हू जा हूअं ई ॾींहं थोरा थींदा आहिनि। अल्लाह बिश्त में जाइ ॾींदुसि, अल्लाह जन्नत में जाइ ॾींदुसि, बाक़ी ग़रीब गुरबे जो वॾो ख़्यालु कंदी। अॼु उन जी नेकी ॻाइजे थी न, हिकु चिच ग़रीब, ॿियो वरी फसल बि हेल मज़ो न कयो, मथां वरी माकड़ जो अचे पई त तबाह करे वई असांखे। मां घणनि ॾींहंनि खां सोचां पई त
तोसां हिकिड़ी सलाह कयां। कहिड़ी सलाह? मायूं जेके ने ॿार जो वक़फ़ो थियूं कराइनि, इहो कहिड़ी रन तोखे पटी पढ़ाई आहे? इन्ही में ग़लति छा आहे? वात बंदि कर त खाए न खला। वक़फ़ो कराईंदी क़बर तव्हांखे सुझे ई नथी। खानदान क़बर सुझे थी पर गुरबत ॾे बि त ॾिस न। मां रुखी मानी थी खावां त खीरु काॾो ठहे। फिडड़ू अधु ॾिनो आहे त उपट ई नथो करे पियो। न ई वरी मूंखे को पैसा आहिनि जो बाह जो खीरु वठी हिनखे फीडर पीआरियो। चाचा, मासी सकीना सही त चए पई, जॾहिं घणनि ॿारनि पालण जी हैसियत ई न आहे त पोइ वक़फ़ो छो न कजे? छोकिरी इहो असांजे घर जो मसइलो आहे, तूं विच में न अच त भलो आहे। चाचा, बिल्कुलु इहो तव्हांजे घर जो मसइलो मां मञां थी, पर बुख ते ॿार सुम्ही पवनि, पाण वेठा था रुखी मानी खाओ। अहिड़ी सूरत हाल में बि ॿारनि जो वक़फ़ो न कबो त पोइ त माई मरी वेंदी। असांजो मज़हब हिन शइ जी मुखालफ़त थो करे। इस्लाम में बि हिकिड़े ॿार खे 2 सालनि ताईं माउ जो खीरु पीआरण जो हुकुम आहे, छो जो साइंस बि इहो चए थी त जेकॾहिं को ॿारु पंहिंजी माउ जो 2 सालनि ताईं खीरु नथो पीए, उन में मुख़्तलिफ़ बीमारियूं थियण जा वधीक चांसिस आहिनि। तव्हां पढ़ियो आहे अंग्रेज़ी इल्मु, इन तव्हांजो ईमान खसे छॾियो आहे। पुट, मूंखे न सम्झाए, ग़रीब आहियां, अणपढ़ियल आहियां, पर अलाह ईमान ॾिनो आहे। वक़फ़ो कंहिं बि सूरत में मां हिनखे करणु न ॾींदुमि। तव्हां मूंखे खणी 100 दलील ॾियो। अड़ी ख़बर पियाए वरी शाहजी माई सारी नाहे, सारी त आहे रेदली मस्तु शड़ी मश्करी हुजई। माण्हू कॾहिं सीरस बि शींदो आहे। ॾिसो माई, मां सां सीरस उछण जी ॻाल्हि करे केरु थो पियो? तूं त ॼाई हूंदीअ बि चयो हूंदई त मां पैदाशी हुअसि छा? पारू था टोड़ा न हण त मोबाइल वारी बैटरी न चटायई, पेट चटा की चढ़र। हाओ हैंड फ्री जा हिकिड़ा ख़राब पासा। तूं त माण्हुनि खे खिलाए खिलाए पेट में सूरु विधो आहे, पर मां हाणे पारू था टोड़ा थी हणां, शक बि नथी शइ पई। अड़ी सारी भॼी वई। हाई क़ुरान, मुंहं में मिस्किन अंदर में इब्लीस। इहा छोरी बि भॼी वई। मां इन खे चङो कयूं वेठी हुअसि। अधी ज़ोरी वीचारी जी करे नशाई जुआरी सां शादी पिया कराइनि, भला छा करे ॿियो? तॾहिं बि अधी मां त चवंदी आहियां भॼणु ऐं ख़ुदकशी करणु इहो मसइलनि जा हल न आहिनि भेण। हाणे वरी जेको छोरी सां ज़ुल्म था करनि पिया, उहो बि त ॾिस नी। पक थो तौंसि छा? हाओ, सुबुह पकड़े आया अथसि, छोरो भॼी वियो, बाक़ी इहा छोरी त मरी वई। हाणे हिकिड़े 65 सालनि जे कुराड़े झूने सां था शादी कराइनिसि। अञा भॼ, पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ी हयई नी। वाह जी ठही आहे, मां वटि गुल हुजनि त उहे पाराइजनि तोखे। हेॾे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मोरा, इहो काथों जो इंसाफ़ आहे? हिकिड़ी छोकिरी जी जुआरी नशाई सां शादी करायो, वरी उहो इन ज़ुल्म जो भॼी जान छॾाइण जी करे त वरी पोइ हुनखे पकड़ियो, पीउ जी उमिरि जे 65 सालनि वारे पोड़े सां शादी करायो। न न, मूंखे ॿुधाए।